आमिर साहब जो खाते जो हिकिड़ो इनिशिएटिव हुयो जेके सीनियर सिटीज़न आहिनि यानी 60 साल खां अबो जेके उमिरि जा बुज़ुर्ग आहिनि ऐं उन्हनि खे तव्हां इहो बुज़ुर्ग कार्ड बि ॾियणु वञो पिया कुझु खे ॾिनो बि आहे उहो प्रोजेक्ट किथे पहुतो ऐं उन कार्ड में कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं हूंदियूं कोड़नि लाइ? प्रोजेक्ट तकरीबन फाइनलाइज़ थी वियो आहे। तकरीबन 2,60,000 इनिशियली असीं कार्ड ठाहियूं पिया ऐं तव्हांखे ख़बर हूंदी सिंध में तकरीबन 37 लख सीनियर सिटीज़न आहिनि 37 लख 37 जेको नादरा जी रिकॉर्ड जे हिसाब सां उन में तकरीबन 2,60,000 इनिशियली ठाहियूं पिया। तंहिंखां पोइ इनशाला सभिनी खे उन में कवर कंदासूं। इन में काफ़ी फ़वाइद आहिनि। उन में वॾे में वॾो फ़वाइद इहो आहे त जेके हॉस्पिटल्स आहिनि मुख़्तलिफ़ हॉस्पिटल सां असांजा एग्रीमेंट थिया आहिनि त बाबा जेको आहे सो तव्हां डिस्काउंट ॾियो सीनियर सिटीज़न खे, जंहिंमें आगा खान आहे, ज़ियाउद्दीन आहे ऐं किरण हॉस्पिटल आहे। गवर्नमेंट फंडेड हॉस्पिटल तकरीबन उहे ॾियनि थियूं, पर जेके प्राइवेट हॉस्पिटल आहिनि उनखे असां इंगेज कयो आहे। ॿियो जेको जी रेड बस पीपुल्स बस हले पई उन में किराए में 50% PI जे अंदरि रेलवे जे अंदरि त तकरीबन असांजा एग्रीमेंट फाइनल थी विया आहिनि। पर हाणे कार्ड जी जेको आहे सो इनोग्रेशन बि इनशाला जल्दी जेको आहे सो कंदासीं उन कार्ड जी इनोग्रेशन। जीअं इहो कार्ड जल्दी इहे माण्हू जिन खे मिले उनखे फ़ाइदो थिए। ॿिया जेके मल्टानेशनल स्टोर्स आहिनि जीअं इम्तियाज़ आहे या जेके कराची अंदरि ॿिया जेके कमु कनि पिया उन्हनि खे बि जेको आहे असां इंगेज कयो। उहे बि जेको आहे 25% डिस्काउंट ते एग्री थिया आहिनि त असीं सीनियर सिटीज़न जेके जिन वटि कार्ड हूंदो असीं उनखे 25% जेको आहे सो उनखे ॾींदासीं डिस्काउंट। अच्छा, जीअं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में कैश अमाउंट जेको आहे उहो औरतुनि खे ॾिनो हूंदो आहे त सीनियर सिटीज़न खे जेके कार्ड मिलंदो उनखे को कैश अमाउंट ॾींदो, पैसा ॾींदो? उहो फ़िलवक़्तु को प्रोविजन कोन्हे उनजो, फ़िलवक़्तु कोन्हे, पर अॻिते हली मे बी फ्यूचर में असां हिनखे एडॉप्ट करियूं जीअं इहो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में। पर फ़िलहालु अहिड़ो को प्रोविजन कोन्हे। ऐं असांजी कोशिशि हूंदी जेको असांजो इहो प्रोजेक्ट आहे सिंध पाकिस्तान में फस्ट टाइम जेको आहे सिंध पहिरियों सूबो जेको इहो लॉन्च करे पियो त इनखे सुठे तरीक़े सां करियूं ऐं जेके असांजा सीनियर सिटीज़न आहिनि उन्हनि खे कोशिशि इहा हूंदी त वधि खां वधि रिलीफ मिले।